वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस 92 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिबि मुल्क में 46,726 टेस्टूं कयूं वयूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,253 नवां केस ज़ाहिर। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सॼी दुनिया BISP जी अहमियत जो इतराफ़ करे पई। इदारनि ऐं इमारतुनि जा नाला बदिलाए शहीद बेनज़ीर भुट्टो जो नालो ख़त्म नथो करे सघिजे। गुरबत ख़त्म करण लाइ BISP शुरू कयो। इमरान ख़ान नालो बदिलायो। PP मड़ियल महांगाई जे सतायल औरतुनि खे बिना व्याज जे पैसा ॾिना। मौजूदा हुक्मरान अवाम जा मसला हल करण में नाकाम विया आहिनि। 3 साल बि नैब गर्दी जारी आहे। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो 2.5 साल थी विया, खंड जूं क़ीमतूं वधी रहियूं आहिनि। हुकूमत हथ ठोकिया इल्ज़ाम लॻाइण खां सवाइ कुझु नथी करे। शिकारपुर जे गड़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़। धाड़ेलनि जे केतिरनि ई ठिकाणनि खे तबाह कयो वियो। AIG सखर डॉक्टर कामरान फज़ल जो चवणु आहे त ड्रोन कैमरा जी मदद सां ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन में जदीद हथियार ऐं APC जो इस्तेमालु कयो पियो वञे। ॾोहारियुनि खे अंजाम ताईं पहुचाइण लाइ ऑपरेशन जारी रहंदो। कराची पुलिस ने गुलिस्तान जौहर में तेगानी हाउस ते चढ़ाई। सरदार तेगो खान तेगानी गिरफ्तार। संदसि पुट ख़ालिद ऐं मुश्ताक तेगानी भाईटे भाणेजे दोस्त ड्राइवर ऐं नौकर खे बि गिरफ़्तार कयो वियो। शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 2 पुलिस एहलकारनि समेत 3 ॼणनि जी शहीद थियण वारे वाक़े जो केस दाख़िल। दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल केस में सरदार तेगो खान तेगानी खे धाड़ेलनि जी सरपरस्त तौरु नामज़द कयो वियो। FIR में सरदार तेगो खान तेगानी, धाड़ेल खैरो तेगानी ऐं झंगल तेगानी समेत 8 जी सुञातल ऐं 20 अणॼातल ॾोहारी नामज़द। SSP शिकारपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त धाड़ेल एतिरा मज़बूत न आहिनि जो फ़ौज ऐं रेंजर्स जी ज़रूरत पवे। पुलिस पंहिंजी मदद पाण तहत धाड़ेलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन कंदी। शहीद एहलकारनि जो रत ज़ाया थियण न ॾींदासीं। कश्मीर में होटल ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि होटल मालिक मुजीबुल्लाह पठान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। गुलामुल्लाह वेझो साकरो रोड ते ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर। हादसे में हिकु मुस्तफ़ा शाह फौत ऐं हिकु ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ऐं खानवाण वेझो ॻोठ परियो तुनिया में चना ऐं तुनिया बिरादरी विच में झेड़ो। 9 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।